अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। स्टेज ते रौनक अफरोज़ जलीलुल कदर अज़ीमुल मर्तबत उलमाए किराम मशाइख़ इज़ाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो भाइरो दिल जे गहरायुनि सां हिन तारीख़ी मस्जिद जे इमाम ऐं ख़तीब मखदूमुल उलमा हज़रत अल्लामा मुफ्ती रजब अली सिकंदरी दामत बरकातुहुल आलिया के मुबारक पेश कयां थो। जमी उलमाए सिकंदरिया जेकी हिन जलसे जी रौनक वधाए रहा आहिनि उन्हनि जो शुक्रियो ऐं सॼी सिंध मूंसां प्यार कंदी आहे पर मूं ॾिठो आहे त जमीयत उलमाए सिकंदरिया जा घणा मां ॻणिया त ॻणण खां बि घणा उलमा मूंसां मुहबत रखंदा आहिनि। मां उन्हनि जे मुहबतुनि जो शुक्रगुज़ार आहियां। जमीयत उलमाए सिकंदरिया पीर रोज़े धणी रहबर जो फैज़ान आहे ऐं ये रब्बानी हक़ानी उलमा जेकी आलिम बा अमल भी आहिनि सूफ़ी बा सफ़ा भी आहिनि। जमीयत उलमाए सिकंदरिया वटि रुगे इल्म नाहे पर इल्म सां गॾु रोज़े धणी रहबर जी निगाह ऐं बातिन वारो फैज़ भी आहे। अल्लाह करीम उन्हनि खे शाद ऐं आबाद रखंदो ऐं उन्हनि सुरहनि खुशबूदार गुलनि मझा गुलाब जो गुल मौलाना रजब अली आहे। मूंसां मुहबत रखंदो आहे ऐं मां लिल्लाह फिल्लाह अल्लाह वास्ते हिन सां मुहबत रखंदो आहियां। ऐं मदीने वारे साईं जी हदीस आहे बल्कि हदीस कुदसी आहे मन अहब लिल्लाह व अबगद लिल्लाह जेको अल्लाह वास्ते मोहब्बत रखे अल्लाह वास्ते दुश्मनी रखे फ़क़द इस्तकमलिल ईमान इन जो ईमान कामिल थी वियो। मोहब्बतुनि जो मेयार दुश्मननि जो मेयार सूरत न हुजे
शबीह न हुजे, ज़ाती ताल्लुक न हुजे, ॾेती लेती जो मामलो न हुजे, मुहब्बत जो ताल्लुक अल्लाह ख़ातिर हुजे, दोस्ती ऐं दुश्मनी जो मेयार अल्लाह जी रज़ा हुजे। मुझे आका फरमायो तो रब तो फरमाए। मदीने वाले मीर फरमाए तो अल्लाह तो फरमाए। हदीस कुर्सिया मुझे आका फरमाए तो रब कायनात फरमायो, जेको अल्लाह वास्ते मोहब्बत रखे मिले अल्लाह वास्ते। वजबत मोहब्बती लिल मुतहाबीन फिया वल मुतज़ाविरीन फिया वल मुतबादिलीन फिया। अल्लाह वास्ते हिक में मोहब्बत रखंदा आहिनि, मूं रब जे ख़ातिर हिक ॿिए सां मिलंदा आहिनि, कचहरी कंदा आहिनि। अदा अॼु फलाणो बुज़ुर्ग थो अचे हलूं, अॼु फलाणो आलिम थो अचे हलूं, ज़ियारत करण निकिरंदा आहिनि, मुलाक़ात करण निकिरंदा आहिनि, कचहरी जे लाइ निकिरंदा आहिनि। मक़सद छा? वल मुतबाज़िलीन फ़ीह वल मुतज़ाविरीन फ़ीह। ज़ियारत कनि अल्लाह वास्ते, ख़र्च कनि अल्लाह वास्ते, दोस्ती रखनि अल्लाह वास्ते। मदीने वारो तो फरमाए, रब फरमायो मूं ते वाजिब आहे इन्हनि सां मां रब बि मोहब्बत रखंदुसि। जेकॾहिं मौलाना रजब अली जी मूंसां अल्लाह वास्ते मोहब्बत आहे ऐं मुंहिंजी बि हिन सां अल्लाह वास्ते मोहब्बत आहे, मदीने वारे साईं फरमायो त वजबत मोहब्बती लिल मुतहाबीन फ़ीह। अल्लाह वास्ते मोहब्बत रखई, इन सां मां अल्लाह ते वाजिब आहे इन्हनि सां मोहब्बत मां रब बि रखां। घर मां निकितो मौलाना रजब अली सां मिलण थो वञे, नालो वठण हिकिड़ो इश्तिहारो आहे, कंहिं बि अल्लाह वारे, कंहिं बि आलिम, कंहिं बि सालिह, कंहिं बि बुज़ुर्ग ज़ियारत जे लाइ, दीदार जे लाइ। अदा वञा थो अॼु रानी बाग में, जामे मस्जिद में आलिम गॾु थींदा, स्टेज ते ॾिसो न उलमा सां भरी पई, सोहणियुनि सूरतुनि वारा, हसीन चेहरनि वारा, नूरानी मुहांडनि वारा, हे मोहम्मद मुस्तफ़ा जा वारिस आहिनि, हे आलिम मदीने वारे मीर जा वारिस आहिनि। वञा थो फलाणे आलिम सां मिलण, फलाणे सालिह सां मिलण, घर मां निकिरे थो रस्ते में अल्लाह मलाइक बीहारींदो आहे। ऐं न तुरीद काॾे थो वञी, काॾे थो वञी? फरिश्तो पुछे थो काॾे थो वञी? चए थो वञा थो रानी बाग में। छाजे लाइ? फलाणो अल्लाह जो सालिह बानो आहे, उनखे ॾिसण, ज़ियारत करण, उन जूं ॻाल्हियूं ॿुधण। पुछे थो त को उन ते कर्ज़ वठणो आहे या कॾहिं तीलेती आहे या उन जो तो ते को थोरो आहे उहो एहसान चुकाइण थो वञी? चवंदो न, ॿियो को बि कर्ज़ न आहे, फ़क़ति अल्लाह वास्ते, अल्लाह वास्ते। ख़बर अथव फ़रिश्तो छा चवंदो आहे? पहिरीं त तव्हां बि नियतूं साफ़ कयो, जेके आया आहियो न। मां हदीस जो नतीजे वारो हिसो पढ़ण खां अॻु में अर्ज़ु कंदुसि त नियतूं पंहिंजूं साफ़ कयूं। हिते अचण जो गर्ज़, जलसनि में बि खोड़ अचनि था, हिकिड़ा त ईंदा वञी नुक्तचीनियूं कढियूं, ऐब ॻोल्हियूं, फलाणो छा थो करे, फलाणो छा थो चवे, के वरी ईंदा जुतियूं चोराइण। अहिड़ा भला ज़माना आहिनि, पंहिंजी पुराणी जुती छॾे जलसे वारी का नई जुती पायूं, इहो थो वञे, पोइ पले बीहे पादर पवंदसि। नियत कहिड़ी करे अचो हिन जलसनि में? मीलाद जो जलसो आहे, अल्लाह वारनि जी, आलिमनि जी, सालिहनि जी मजलिस आहे। नियत इहा हुजे त मौला राज़ी तूं थी। छा गर्ज़ हुजे?
छा नियत हुजे हाणे जड़ी फरिश्तो पूछे सो तो जो तू रानी बाग थो वञी मकसद केड़ो थई जे वञा तो मिलन रज बोली सा मिलन चवे थो त को कर्ज वठणो थई का उन जो थोरो आ वो बदलो ॾियण थो वञी न ॿियो को बि कर्ज कोन्हे नियत इहा आहे त अल्लाह राज़ी थी ख़बर अथव फरिश्तो छा थो उनखे फरमाए फरिश्तो थो चवेसि बे अंतिबत व ताब ममशाक व तबव्वअत मंज़िलतक फिल जन्नह तिब्बत तू पाकीज़ थी वे तू पाक थी वे तू गुनाहन का पाक थी वे वताब ममशाक तुंहिंजो विखूं तुंहिंजो हलण तुंहिंजो कदम कदम पाकीज़ बणिजी वियो वतबव्वअत मंज़िलतक फिल जन्नह ओ इन जलसे में वञण वारा तो जन्नत में पंहिंजो घर ठाहे छॾियो तव्हां खां केरु पुछे न अबा छा बि मिली रानी बाग जो वे जलसे में छा मिली चईसि मोहम्मद अमीर जी हदीस ॿुधी आयो आहियां मुंहिंजे लाइ जन्नत जो घर ठही वियो वतबव्वअत मंज़िलतक फिल जन्नह तो जन्नत में पंहिंजो घर ठाहे वरितो भला जे हिकिड़े जलसे में अचण सां जन्नत में घर ठही वञे त सौदो सस्तो आहे या महांगो आहे जवाब ॾियो सस्तो आहे या महांगो आहे पोइ वञिजे या न वञिजे हिननि जलसनि में वञिजे या न वञिजे भला अहिड़े जलसे खां जेको झले सो तुंहिंजो सॼण या दुश्मन इहो झलण वारो ख़ैर खां हुआ या बदखां हुआ इहो तुंहिंजो भलो थो चाहे या बुरो थो चाहे मिठा चङे कम खां चङो माण्हू न रोकींदो आहे चङे कम खां रोकण वारो तव्हां पाण सम्झो त केरु हूंदो चङे कम जी तरग़ीब तारीफ़ उहो ॾींदो आहे जेको चङो हूंदो अल्लाह जे पाक क़ुरान मां मशहूर आयत पढ़ियमि तवज्जो मुझे आ वमा अरसलनाक ऐं न मोकिलियोसीं असां तोखे ए महबूब इल्ला सुभान अल्लाह रहमतन लिल आलमीन सवाइ हिन जे जो अव्हां खे जहाननि जे लाइ रहमत बणाई मोकिलियोसीं कंहिंजे लाइ जहाननि जे लाइ हिकिड़ो जहान न आलमीन अल्लाह आहे रब्बुल आलमीन रब माना परवरदिगार पालणहार उपाइणहार निपाइणहार पैदा करण वारो सार संभाल लहण वारो अल्लाह रब्बुल आलमीन आहे ऐं मुहम्मद रहमतुल लिल आलमीन जिते जिते खुदा जी खुदाई आ जिते जिते अल्लाह जी बादशाही आ जिते जिते अल्लाह जी तखलीक आ हर उन जाए हर उन जहान हर उन माग हर उन मकाम जे लाइ मुंहिंजो मदीने वारो साईं रहमत ऐं हिकिड़ो जुमिलो दिल ते लिखण जहिड़ो आहे जे लिखो दिल ते यादि कयो त मां बयानु कयां कहिड़ा कहिड़ा यादि कंदव मदीने वारो साईं मोहसिने काइनात चओ मोहसिन जी माना एहसान करण वारो काइनात मखलूकात मौजूदात अल्लाह जी जिते जिते मखलूक आ उन्हें सारी कायनात जेला सारी मखलूकात जेला मदीने वारे मीर मोहसिन यानी एहसान करण वारो बणजी आयो
मदीने वारे साईं जा एहसान रुगे माण्हुनि ते न आहिनि, मलाइकनि जो बि मदीने वारो साईं मोहसिन नबीअनि जो, पैगंबरनि जो, रसूलनि जो मुझो मोहम्मद मीर मोहसिन आहे। नबीअनि खे नबूवत मिली मदीने वारे जे सदके, वलीअनि खे विलायत मिली मदीने वारे जे सदके, सिद्दीकनि खे सदाकत मिली मदीने वारे मीर जे सदके, इंसान ज़ात खे जियापो मिलियो, आसमान खे वजूद मिलियो, ज़मीन खे वजूद मिलियो, कायनात में बि मखलूकात उनखे अगर वजूद मिलियो आहे, हुअण जी हैसियत मिली आहे त मदीने वारे साईं जे सदके। हदीस आहे, रिवायत आहे शरफुल मुस्तफ़ा जे अंदर। हदीस जो रावी आहे हज़रत सलमान फारसी। थका थका वेठा किस्मत सांगे मिलिया हो, सोली जान मां बि कोन छॾींदो सां। हिकिड़ो सलाद जो फीणो मुॾे बि रखो त निड़ी भला खोले। ओ मिठा ओ अदा ही हदीस आहे जंहिंजो रावी आहे हज़रत सैयदना सलमानुल फारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु। चए थो हज़रतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात यौमिन, हिकु ॾींहुं मदीने वारे साईं जी ख़िदमत में हाज़िर थियुसि। सुभान अल्लाह। हाय हाय हाय, वाह सलमान तुंहिंजे अखियुनि तां कुर्बान, तुंहिंजे पेरनि तां सदके वञा, जन पेरनि सां हली तूं मोहम्मद मीर जो दीदार कर। सुभान अल्लाह। फरमाए थो त मां मदीने वारे साईं जी ख़िदमत में हाज़िर थियुसि। ओॾी महिल मुंहिंजे लॼपाल नबी जा चप मुबारक चुरिया, ज़बान नबूवत गोया थी, ऐं उहा ज़बान जेका वमा यंतिकु अनिल हवा इन हुव इल्ला वह्युन यूहा, मुंहिंजे नबी जी ज़बान जॾहिं बि ॻाल्हाईंदी आहे त अल्लाह जे वही सां ॻाल्हाईंदी। पोइ मदीने वारे साईं फरमायो त क़ाल अल्लाह, अल्लाह तो फरमाए, यानी हदीस कुदसी आहे। रब तो फरमाए लक़द ख़लक़तु दुनिया व अहलहा, या रसूल अल्लाह मूं दुनिया खे पैदा कयो ऐं दुनिया वारनि खे पैदा कयो। दुनिया खे ऐं दुनिया वारा। अॼु हीअ जामिया मस्जिद आहे, रानी बाग जी मस्जिद आहे। अॼु तव्हां मस्जिद वारा आहियो, छो त मस्जिद में वेठा आहियो। ही मजलिस आहे, तव्हां मजलिस वारा आहियो। मजलिस वारा माना जेकी बि शुरका आहिनि, पोइ स्टेज ते आहिनि या ज़मीन ते वेठा आहिनि, इहे सभु मजलिस वारा आहिनि। रब थो फरमाए त हीअ सारी दुनिया ऐं दुनिया वारा। दुनिया में रुगे तू मां त न आहियूं न, दुनिया में हिंदू मुस्लिम काफर मोमिन मुनाफिक वकील वजीर ताजर तवंगर नंढा वॾा अमीर गरीब माण्हू जिन मलाइका कायनात दुनिया सॼी भरी पई आहे। रब तो फरमाए दुनिया के ख़ल्क़ में ऐं दुनिया वारनि के ख़ल्क़ में ले ओ अर्रिफहुम करामतक अलैय, हबीब उन्हनि खे ॾेखारियां त मुंहिंजे मुहम्मद जो शान छा आहे। ॾेखारियां पैदाई इन जे लाइ कयो अथमि, दुनिया वारनि खे पैदाई इन जे लाइ कयो अथमि त पंहिंजे नबी जो शान ॾेखारियां। तूं जेको माशाल्लाह पटको ॿधियूं वेठो आहीं न, तुंहिंजो वजूद बि मदीने वारे जे सदके थी। तूं जेको जी थो दुनिया ते आयो ही ॼायो ही रही थो उपजी थो निपाइजी थो मुंहिंजे नबी सोणे जे सदके। ऐं
प्रभु तो फरमाए थी दुनिया ऐं दुनिया वारा हिन जे लाइ ख़लक़िया अथनि त इन्हनि खे महबूब तुंहिंजो शान ॾेखारे। अॼु बि दुनिया ॾिसे पई 1500 साल थिया आहिनि जन फूकूं पे ॾिनियूं शान घटाइण जे लाइ उहे सड़ण वारा सड़ी विया, जलण वारा जली विया। मोहम्मद अमीर जो शान अञा पियो थो वधे, अञा पियो थो। मिलाद वा मिलाद वा महबूब जो मिलाद वा, मिलाद वा मिलाद वा महबूब जो मिलाद वा। झलण वारा व्या जली है झलण वारा व्या जली, मिलाद जिंदाबाद आ मिलाद वा मिलाद वा महबूब जो मिलाद, मिलाद वा मिलाद वा महबूब जो मिलाद वा। सुखा सावतिया वण सुखा सावतिया, वण सुखा सावतिया, धरती सजी सरसब्ज थी। मींह रहमत जो उठो हर तरफ लाता दात। मिलाद वा मिलाद वा महबूब जो मिलाद वा, मिलाद वा मिलाद वा महबूब जो मिलाद। आसमान ऐं ज़मीन ते खुशू मिलाद जो, आसमान खुशू मिलाद। इब्लीस पियो पिटका करे, इब्लीस पियो पिटका करे, मरदूद थो बर्बाद। मिलाद वा मिलाद वा महबूब जो मिलाद वा, मिलाद वा मिलाद वा महबूब जो मिलाद वा। आमिना जी जल जो घर नूर सां भरपूर थियो, आमिना जी जल जो घर हो नूर सां भरपूर थियो। हर तरफ सुरहान सां थी वियो आंगण आबाद। मिलाद वा मिलाद वा महबूब जो मिलाद वा, मिलाद वा मिलाद वा महबूब। मदीने वारे जा आशिक़ो जे तव्हां खे मुस्तफ़ा सां मुहबत आहे, अॼु तव्हां बि ज़बान सां इक़रार कयो। मलाइकत लिखनि था पिया, मदीने वारो बि ॾिसे थो पियो। हथ लोॾे ज़बान खोले चप चोरे चो मिलाद वा मिलाद वा महबूब जो मिलाद वा, मिलाद वा मिलाद वा महबूब जो मिलाद वा। बुलंद जमीलात में पानी कई आजाद हुई, बुलंद जमीलात में पानी कई आजाद हुई। हुस्न फायदा थी मिलाद वा मिलाद वा महबूब जो मिलाद वा, मिलाद वा मिलाद वा महबूब जो मिलाद। करामुला मिलाद वारन ते करीमन जा करम, दिल बर साईं मिलाद वारन ते करीमन जी नज़र। जो करे मिलाद रहंदो शाद आबाद। मिलाद वा मिलाद वा وأهلها لقد خلقت الدنيا وأهلها
लियुअर्रिफहुम करामतक अलैया। दुनिया खलके में दुनिया वारा पैदा कयम उन्हनि खे ॾेखारियां त महबूब जी मूं वटि इज़त मंज़िलत छा आहे, मक़ाम छा आहे, दर्जो छा आहे। वलौलाक या मोहम्मद मा खलक़तु दुनिया, या रसूल अल्लाह जे अव्हां के न खलक़िया त दुनिया के पैदा ई न कया। पुट यो जुमलो वरी 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 तवज्जो चाहिंदुसि। वलौलाक या मोहम्मद मा खलक़तु दुनिया, हबीब तोखे खलकिया त मां हिन दुनिया जी तख़लीक़ ई न कया। न दुनिया पैदा थे न दुनिया वारा पैदा थियनि। इन्हनि पैदाइश जो मुहर्रिक छा है, सबब छा है, बुनियाद छा है। सबब मदीने वारो साईं। पो जेकॾहिं तोखे मूंखे जियापो मिलियो आहे मदीने वारे जी सदी पो ॾे ख़बर मदीने वारो असांजो मुहसिन थियो या न थियो, एहसान उनजो थियो या न थियो। वरी ॿी रिवायत आहे मुंहिंजे सुहिणे नबी जी छा अज़मत छा शान मवाहिबुल दुनिया शरह सुरकानी ॿिन्ही हजरत सैयदना अबुल बशर आदम अलैहिस्सलाम के रब फरमायो, ए आदम लौला मा खलक़तुक वला खलक़तु समान वला अर्द। ए आदम जे मदीने वारे के न खलकिया न आदम के पैदा कया न जमीन के पैदा कया न आसमान के पैदा कया। पो जेकॾहिं ज़मीन पैदा थी महबूब जे सदके, आसमान पैदा थियो मदीने वारे जे सदके, जेकॾहिं आदम जो औलाद पैदा थियो मदीने वारे साईं जे सदके, कायनात के वजूद मिलियो लजपाल नबीअ जे सदके। पो मदीने वारो असांजो मुहसिन थियो या न थियो, सोनो नबी असांजो मुहसिन थियो या न थियो। पंहिंजो मुहसिन अचे ख़ुशी थींदी या न थींदी। पागारे जे मुरीद खां पुछो न, जे मुर्शिद पागारो अनण ते अचे त केॾियूं दाई तूं मिलाए। सुभान अल्लाह। मुरीद असांजा बि खोड़ आहिनि पर माशाअल्लाह पागारे जा मुरीद सिर जे मुरीद जे अनण ते मुर्शिद अचे खुशीअ में झूमी पवे त मुंहिंजो यार थो अचे, मुंहिंजो दिलदार थो अचे, मुंहिंजो सरदार थो अचे, मुंहिंजो आका थो अचे, मुंहिंजो मोहसिन थो अचे। पो जे उम्मती जे अंगण ते महबूब मदीने वारो अचे, सुभान अल्लाह। कोन थी खुशी थिए, कोन थी खुशी थिए। हाँ 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 ऐं इहा खुशी आहे दिल वारी। चओ या कहिड़ी खुशी आहे या ऐं दिल वारी खुशी तुंहिंजे दलील जी मोहताज न आहे, तुंहिंजे फतवा जी मोहताज न आहे। जेका इश्क ऐं मोहब्बत वारी खुशी आहे न
उन्हें कहा न शरीयत मना कया न तरीक़त मना कया न इस्लाम मना कया बल्कि कुरान तो फरमाए तो जे तवा के नेमत मिले फजल मिले फल यफरहू उन्हें ते खुशी मल्हाईंदा कयो। सुभान अल्लाह। बेशक एड़ी बी का नेमत थींदी एड़ो ॿियो को फज़ल थींदो जेड़ो मदीने वारो साईं असां सभिनी जो मोहसिन बणजी आयो। सुभान अल्लाह। ऐं हुजूर असां ते जो आया न खुदा ॼाणे असां जा बेशक बेशक मोहसिन थी असां के अल्लाह की तौहीद सेखारी त मदीने वारे बेशक हिंदुस्तान जो पहिरियों ही जेके मुल्क आहिनि थाईलैंड आहे बर्मा आहे इन्हनि मुल्कनि में तव्हां वञी ॾिसो त इंसान आहिनि तव्हां असां जहिड़ा माण्हू आहिनि बुतनि ऐं मूर्तियुनि जे अॻियां किरिया पिया आहिनि। को कारी देवी खे थो पूॼे को मुझा दोस्तो हनुमान जो पुजारी को राम जो पुजारी को कृष्ण जो पुजारी पत्थर जा ठिकर जा भितर जा उहे बुत ठाही उन्हनि खे खुदा सम्झी वेठा आहिनि। हिंदुस्तान में बल्कि थाईलैंड में मां हिकिड़ी जाइ ते वियुसि उते चवंदे ते हिकिड़ो लुंग देवता लुंग देवता इंसान जी जेका शर्मगाह आहे न मर्द जी उन मर्द जी उज़वे जा बुत ठहियल उन खे खुदा सम्झू पूॼनि लुंग देवता ही उन्हनि जो अकुल आहे ही उन्हनि जी सम्झ आहे। अगरि असां हिकिड़े अल्लाह जा पुजारी थियासीं हिकिड़े रब जी वादानियत खे मञण वारा थियासीं त इहा तालीम कंहिं ॾिनी। मदीने वाले साईं रामा मर गए कृष्णा मर गई लखूबाई उसको साधु सुभान अल्लाह। माण्हू सभु बराबर आहिनि जीअं कंगे जा ॾंदा कंगो के वटि आहे खीसे में आहे के वटि उर्द कर असनानिल मुश्त जीअं कंगे जा ॾंदा पाण में बराबर आहिनि साईं फरमाता हड़ई माण्हू ईअं बराबर आहिनि। सुभान अल्लाह। हाँ इन्नमा यतफादलून बिल इबादत फजीलत है इबादत सां ही स्टेज आहे आलमन जेला इज्जत आहे आलमन जी जेके इबादत गुजार इल्म वारा कुरान सीने में सांधण वारा ज़ात जे करे न कौम जे करे न रंग ऐं नस्ल जे करे न इज्जत आहे इन्नमा यतफादलून बिल इबादत सुभान अल्लाह। फजीलत इबादत जे करे ऐं साईं फरमायो त ला तसबन अहदन ला यरा लक मिनल फضल मिस्ल मा तरा लहू उन्ने माण्हू सां यारी न रखो जेको तव्हां उनखे इज़त ॾियो हो वरी तव्हांखे घटिया सम्झे। बेशक समझो वाले न समझो तू बाहुबली साईं वॾड़ा साहब हो तो खपे तुझी चसीब न बेशक हो तो के फाइन तू वरी लेलो लॻो पुठियो चंबड़ियो वतीस साईं फरमाइन था त ला तसहबन आदन ला यरा लक मिनल फضल मिस्ल मा तरा लहू जे तू उनखे इज्जत थो ॾी मान थो ॾी हुनखे बि हक़ आहे तोखे ईअं इज्जत ॾिए। बेशक ईंदे चवनि आओ वींदे चवनि वेह छॾे सारो ॾेव अच जी दर इन्हनि जे सुभान अल्लाह। ईंदे न चवनि आओ वींदे न चवनि वेह पोइ खुटो थई ॾेव जो ग़रीब अची ने जेको तोखे इज़त नथो ॾिए पंहिंजो स्टैंडर्ड न विञाए बेशक
तो के अल्लाह इज्जत नहीं आ गरीब आई तो छाती पियो सुभान अल्लाह जेडू हुन के रब बाखियूं नहीं तेडू तोखे नहीं होती जेड़ा हुन के रब कन्न ना तेड़ा तोखे ना जेड़ो तू तोखे अल्लाह साह तुझे तोखे अल्लाह ताला सिज दी रोशनी चंद्र दी चांदरान जमीन दी सावक जेड़ा वडेरे जेला तेड़ी तुझेला सुभान अल्लाह बेशक अतवादो माल मुतवादीन अतकब्बर माल मुतकब्बिरीन हठीलन सा हठ कर न्याज़मंदन सा न्याज़मंदी सुभान अल्लाह मानो सब पान में बराबर इज्जत वट बेशक हाँ बाकी जात पात जे करे या अय्युहन्नास अला इन्ना रब्बकुम वाहिद खबरदार इंसानो तमाजो रब हिकड़ो आ 14 जो रब हिकड़ो आ व इन्ना अबाकुम वाहिद तमाजो बापो भी हिकड़ो आ बेशक केड़ो बाबा आदती जो चल अम्मा में हिकड़िया आदम गेला से 3-4 सालों को नहीं हुई हिकड़ी नहीं समझो था ना अब वो हिकड़ो आ अम्मा भी हिकड़ी आ अला ला फضل लिअरबिय्यिन अला अजमी साईं फरमाते के अरबी के अजमी ते फजीलत ना है वला लिअजमीयिन अला अरबी के अजमी के अरबी ते फोकियत ना है वला अहमर अला अस्वद देखो गाड़ी चिट्टी चमड़ी वारो बियो कारी शीधी जेड़ो शीधी आ तेड़ो गाड़ी चमड़ी वारो फजीलत इन्हें दे ना है रंग रूप जात पात न वला अस्वद अला अहमर इल्ला बित्तक़वा रब वट इज्जत उन्हें जी आ जेको तकवा वारो परहेज़गारा नेकोकारा हे आलिम हे हाफिज हे ज़ाकिर हे शाकिर हे आबिद ज़ाहिद ये अल्लाह वट इज्जत वारा हां वो साथ दे कलंदर दे विंदा कब्रिस्तान दे हिते खोड़ हैदराबाद में मुकाम है लखे मानू सुता पिया है पर असा हर कब्र ते कोन विंदा आहियूं मुल्लो मुछी पियो आ चे तो कलंदर ते छो था वञो भिटाई ते छो था वञो अब लखे कब्रूं आहिनि ॿियूं बि असां उन्हनि कब्रुनि ते कोन वेंदा आहियूं असां रोज़े थणी रबर ते मज़ार ते वेंदा आहियूं छो तो वो तो मूं जहिड़ो न आहे इल्ला बित्तक़वा उन्हनि तक़वा अपनाई उन्हनि अल्लाह जो ज़िक्र फ़िक्र रब जी ज़ात खे राज़ी कयो उहे क़ाबिल ताज़ीम आहिनि क़ाबिल तकरीम आहिनि क़ाबिल इज़्ज़त आहिनि हाँ बस अल्लाह वारनि वटि वेंदा आहियूं उन्हनि जी इज़्ज़त बि कंदा आहियूं उन्हनि जी तकरीम बि कंदा आहियूं छो तो इन्हनि खे अल्लाह ताला इज्जत ॾिनी आहे रंग रूप जे करे न ज़ात पात जे करे न शक्ल शबीह जे करे न पर तक़वा इबादत ज़ुहद रियाज़त जे करे अदा अगर इहा तालीम ॾिनी त कंहिं ॾिनी मदीने वारे साईं पो मदीने वारो असांजो मोहसिन थियो न बेशक सोनो नबी असांजो एहसान वारो थियो या न बेशक हाँ जेकी दुनिया में औरत के इज्जत न हुई औरत के पैर जी जुती खां भी घट समझदा हुआ औरत के हिंदुस्तान में सती जी रस्म हुई मुर्स मरी वेंदो त माई के भी जेरी जागदी माई के दाग चाढ़ींदा यानी वाणी जो जेडी मल जिस्म चलाईंदा न हिंदू मर्द मरी वियो उनके बाह में साड़ींदा त जेरी जागदी ज़ाल के उन्हें सा गॾु बाह में साड़े छॾींदा हुया हेॾो ज़ुल्म हुयो औरत के इज्जत न हुई पर जे औरत के मान ॾिनो मर्तबो ॾिनो उनजी हक़ीक़ी इज्जत दुनिया वारनि खे सेखारी त मोहसिन मदीने वारो साईं खुदा जो कसम असांजे लॼुनि जो मुहाफ़िज़ मदीने वारो असांजे नंगनि न्याणियुनि जो मुहाफ़िज़ मदीने वारो साईं असांजे बच्चनि खे पाठ सेखारण वारो मदीने वारो साईं
हिकिड़ी माई डॉक्टरियाणी पढ़ियल लिखियल MBBS डॉक्टरियाणी मुझे अम्मन वटि आई नहीं अम्मा दुआ कर मूंखे औलाद नथो थिए अम्मा वरी दुआ ॾिनसि ख़ुदा जो पुटु थियुसि वरी आई चई अम्मा हाणे हे मूंखे पुटु नथो वणे हे रोए थो मूंखे निंड नथी अचे हीअं बाहि जी टिपणी तपाए हुनजे पेर ते ॾंभ ॾिना वो ॾेखारी हुनजो पेर सॼो पियो हुजे निभागी रन होॾो पई चई त पुटु ॼमे वरी पुटु ॼमे ॾंभ ॾिनी पुटु मदीने वारे साईं सेखारियो रात जो सुता पिया आहियो न सियारे जी मौसम जे ॿारड़ा सुता पिया आहिनि उन्हनि जे मथां सवड़ लही वई उहा ढकियो इहा बि इबादत आहे इन जो बाज सुभान अल्लाह साईं फरमाया बच्चन ते बाछ कयो मल्लम यरहम सगीरना वलम युवक्किर कबीरना फलैस मिन्ना जेको असांजे वॾनि जी इज्जत न करे नंढनि ते बाछ न करे इहो असां मां न आहे जेकॾहिं नंढनि जो बाछ सेखारी त पोइ मदीने वारो असांजे ॿारनि जो बि मोस बेशक कुराड़नि जो कदुर मदीने वारा सेखारी बेशक साईं फरमाए जॾहिं तव्हां में को कुराड़ो थी वञे न अशेख फी कौमिही कन नबी फी उम्मती कुराड़ो पंहिंजी कौम में ईअं आहे जीअं नबी पंहिंजी उम्मत में इज़त अज़मत शान वारो हूंदो आहे साईं फरमाए त कुराड़नि जो कदुर कयो बेशक खुदा जो कसम मदीने वारो साईं असांजे मज़दूरनि जो मोहताजनि जो बि मोहसिन बेशक साईं फरमायो जेकॾहिं तव्हां ॾिसो को अंधो आहे माज़ूर आहे ॿिन्ही अखियुनि खां उज़र वारो आहे उनखे ॾिसो था न त तव्हां उनखे हथ विझी ऐं उनखे उनजी मंज़िल ताईं पहुचायो सुभान अल्लाह अंधे खे उनजी मिसाल मस्जिद थो वञे पाण मां वठी मस्जिद ताईं पहुचायो मस्जिद खां घर थो वञे घर ताईं उनखे अंधड़े खे वठी घर ताईं पहुचायो साईं फरमाया 40 विखूं जेको अंधे खे हथ मां वठी 40 विखूं हले उनजे ज़िंदगी जा गुनाह बख़्शिश हाँ कुरान जो कदुर इए के मजहब में न हुयो के तहजीब में न हुयो के सकाफत में न हुयो दुनिया जे मुल्कन में किथे में वडी उम्र वारन जी इए इज्जत ताजीम न हुई नंढन ते बाज न हुई औरतन के मान न हुयो अगर इए सब तरीका सेखारिया मदीने वारे पोडियो खबर मदीने वारो असांजो मुहसिन आहे ऐं कुरान तो फरमाए वमा कान अल्लाहु लियुअज़िबहुम व अंत फीहिम महबूब कीअं अज़ाब कयान जिन में तूं वेठो हिननि जा लक्षण हिननि जा प्रकार हिननि जा अमल ॾिसां थो अज़ाब मोकिलियान कहर मोकिलियान सूरतूं मटायान पर जो तोते नज़र थी पवे हाँ हैदराबाद वारा हजरत मूसा जी कौम में हिकड़े माण्हू जिना कई रब वबा मोकली वबा जीअं हीअ कोरोना आई हुई न वबा मोकली हिकड़ी रात में 72,000 माण्हू मरी विया हाँ अॼु जिना कोन्हे बदकारी कोन्हे अमूरा जो शहर मां पाण ॾिसी आयो आहियां उर्दन में जिथे हजरत लूत अलैहिस्सलाम जे कौम जूं बस्तियूं हुयूं हीअं जो मलाइक खणी विया उन जे शहरनि खे चकियूं कढी वरी उबतो करे जो उछलायूं जेॾी महिल फज़नाए थी शइ ज़ोराए थी शइ किरंदी आहे न त हेठि ज़मीन में दबजी वेंदी आहे ज़मीन हेठि झुकी वेंदी आहे उते बहरे मयत थियो आहे जिथे लूत जी कौम खे रब अज़ाब ॾिनो हुयो चंद माण्हुनि छोकिरे बाज़ी कई उहो बहरुल मयत अञा ताईं मौजूदु आहे हेॾो इसराईल आहे ऐं हेॾो उर्दन आहे विच में नहरुल उर्दन थी वहे पई उहो बहरुल मयत आहे जंहिंमें अॼु ताईं को बि जानदार का मच्छी को ॾेडर को स्यापो जहिड़ो नथो रही सघे एॾो उहो ज़हरीलो एॾो उहो पाणी कड़ो आहे अल्लाह जे क़मर जा आसार अॼु ताईं उते बीठा अॼु हिन कौम में छोकिरेबाज़ी कोन्हे अमृत परस्ती कोन्हे
हम जिन्स परस्ती कोने मर्द मर्द सा ख्वाहिश तो पूरी करे औरत औरत सा ख्वाहिश थी पूरी करे पर एडन गुनाह जे बावजूद वरी रब बाज जो बुढ़ो न लाथो पनाह जो पर्दो न हटायो आ वरी रब ढक ढके छॾिया छो मुझे लजपाल नबी जे सदके खुदा जो कसम अज भी मदीने वारो साईं दुआ तो घुरे मौला मुझी उम्मत जी पारत ऐ वडो करम त उन्हें डी थींदो जेडी यौम यफिरुल मरा मिन अखी भाउ खां बेज़ार पीउ पुट खां धार मां बच्चन खां बेज़ार को यार कंहिंजो मददगार न हूंदो हर को चवंदो नफ़्सी नफ़्सी हज़रत मूसा कलीमुल्लाह जहिड़ो उलुल अज़म रसूल चवंदो नफ़्सी नफ़्सी इज़हबू इला गैरी मूंखे मुंहिंजो सिर मुंहिंजी जान मुंहिंजो सिर इज़हबू इला गैरी वञो कंहिं ॿिए ॾे को कंहिंजी मददगार न हूंदो पर उन ॾियारे तुंहिंजो मुंहिंजो नबी चवंदो उम्मती उम्मती बुधायो वो मदीने वारो मोहसिन आहे या ना है बेशक सोनो नबी असांजो मोहसिन आहे या ना है उन नबी जे सदके जियूं पिया उन नबी जे सदके खाऊं पिया जा रोज़ी मिलई थी न जेको टुकर मिलई थो न सब मदीने वारे जे सदके बेशक हाँ सुभान अल्लाह पो बुधाए एड़े मोहसिन जे अचण ते खुशी कजे या न कजे बेशक एड़े मोहसिन जे मिलण ते शुक्र अदा कजन या न कजन बेशक पिरिय सां प्यार आ पक्को इकरार आ प्रिय सां प्यार आ पक्को इकरार आ हबीब बेमिसाल पाकमाल आ प्रिय सा प्यार आ पक्को इकरार आ प्रिय सा प्यार आ पक्को इकरार आ हबीब बेमिसाल कमाल आ जेको जगलाई रहमत खुदाई मने मोमिन संदन बादशाही 14 तबकन अंदर मुस्तफाई मने मोमिन संदन बादशाही नूरे खुदा बदर तुझा शम्सु नूरे खुदा बदर तुझा शम्सु नंगी नंग दियार नगी नंगदार यतीमन यार नंगी नंगदार यतीमन यार हबीब बेमिसाल कमाल सा प्यार लखे आशिक संदन दर सलामी छा ग़ज़ाली छा रूमी छा जामी हूं तो महशर में हीनन जो हामी हर सुन्नी मनिया गुलामी नूरे मुबीन सादिक अमी हकुल यकीन वडी सरकार वडी सरकार बेड़ो पार वडी सरकार बेड़ो पार बेमिसाल बा कमाल प्रिय सा प्यार पक्को इकरार प्रिय सा प्यार पक्को इकरार
हबीब बेमिसाल बा कमाल सुभान अल्लाह मदीने वारे साईं असां के अतुल दिनो इंसाफ दिनो जालिम खे मुझे मुस्तफा नित्यो अतुल वारे खे मुझे मुस्तफा विलायत जो दर्जो दिनो दुनिया में जुल्म खत्म करना आयो दुनिया में अतुल जो निजाम दुनिया वारन के देना आयो तो मुझो दिल पर मोहम्मद करीम सुभान अल्लाह खुदाए मदीने वारो मोहसिन आए या न दुनिया के जे पीर मिलिया वली मिलिया मुर्शिद मिलिया माशाल्लाह को कादरिया को नक्शबंदिया को सहरवर्दिया को चिश्तिया को शाज़लिया को रफ़ाइया केंजी निस्बत मिठे पीर सा केंजी निस्बत पगारे पीर सा केंजी निस्बत मातली वारे मीर सा सुभान अल्लाह निस्बतू ही विलायतू ही दुनिया वारन के रबर नहीं रहमत नहीं हाथी नहीं उन्हनि खे गुनाहन खां कढी नेकी जे रस्ते ते हलाइण वारा मुर्शिद नहीं त मदीने वारे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकिड़ो शेर साईं मौलाना रजब नज़र ओ मुर्शिद पीर पगारा ओ कामिल कलंगी वारा ओ मुर्शिद पीर पगारा ओ कामिल कलंगी वारा तुझो शान बतायो मौला तुझा हर जाए नारा तुझा हर जाए नारा सरदार तू सैयद आई औलाद नबी जो आई तो सा परवर जो पिण प्यारा कामिल कलंगी वारा असांखे असांजे मुर्शिदन इहो सबक सेखारियो आहे असांखे असांजे नबी इहो सबक सेखारियो आहे मुरीद पंहिंजे मुर्शिद सां निस्बत पंहिंजे पीर सां पर हर वलीअ सां मोहबत रखंदा आहियूं सुभान अल्लाह हर अल्लाह वारे जी तारीफ़ कंदा आहियूं हर अल्लाह वारे जा गुण ॻाईंदा आहियूं बेत हिकिड़े मुर्शिद जी आहे सुभान अल्लाह मुरीद पंहिंजे पीर जा आहियूं पर हर वलीअ खे ईअं इज़त ॾींदा आहियूं जीअं पंहिंजे मुर्शिद सां प्यार ही केड़ी तरीक़त आहे ही केड़ी फ़कीरी आहे जो पंहिंजे पीर सां मोहबत ऐं ॿियनि पीरनि जी गिला ॿियनि पीरनि जी दुश्मनी पंफलेट फाड़े वञी इहो तोखे मुर्शिद इहो सेखारियो इहो फैज़ तोखे इहो मिलियो आहे इश्तिहार फाड़ण बुज़ुर्गनि खे घटि वधि ॻाल्हाइण छा इहो तरीक़त तूं इहा सिखियो ई मिठा आसमान दे मोह करे वात जो पानी उछलाईंदो हे मस्जिद जो मुनारो चल ॿ मुनारा विचनि ऐं हीअं अचे ज़ोर सां टकर हणे मीनार किरी पवंदो मथो जो टकराए मुनारो किरी पवंदो पुट मुनारे खे कारीगर ठाहियो तुंहिंजे टकराइण सां मुनारो कोन थो करे सुभान अल्लाह
मुनारे जो पाड़ू चरण खुतल ने मजबूत बीठला मुनारो तू जो न टक्कर हण दे पंजो मगज फाड़ी दे वदा तरीक़त इहा है सुलूक इहो आ तू हर वली सां मोहब्बत छो इने जी तार इने जी निस्बत गुंबद खतरा सां जुड़ल सुभान अल्लाह पुट ही खल्क जे पुठियां लगे थी न बगैर मदीने वारे जी परमिशन जे हे मोहम्मदी फैज़ यो गुंबद खतरा मां ईंदो आहे बेशक इन ते बगदाद वारो साईं सर्टिफिकेट ते ठप्पो हणंदो आहे बेशक तू जो गिला कंदे तू जो पंजो उन्हनि जी हसद रखंदे बुग़्ज़ रखंदे कीनो रखंदे मिठा इहो सिलसिलो हुन जो त मदीने वारे सां जुड़ियल पो तू इहो उन बुज़ुर्ग पीर फ़कीर खे नथो ॾुखाई ख़ुद मदीने वारे साईं खे ॾुख पहुचे आले रसूल सैयद नबी दा बच्चा बेशक साईं फरमा मुझे सैयद सां जेको भलाई करे न उन सैयद बदलो न ॾिनुस इन जो मुंह ते उधार क़यामत जे ॾियारे इन जो उधार मां लाई सुभान ओ मिठा पो सैयदन सां मोहब्बत अल्लाह वारन सां मोहब्बत इहा तालीम आ जेका मदीने वारे साईं सेखारी पो जेकॾहिं असां ताईं उहा तालीम पहुती त पो मदीने वारो साईं असांजो मोहसिन आहे या न जवाब ॾियो सोनो नबी रुके इंसाननि जो मोहसिन न आहे जिन्ननि मलाइकनि आसमाननि खे बि वजूद मिलियो मदीने वारे जे सदके ज़मीनुनि खे वजूद मिलियो मदीने वारे जे सदके त पो काइनात जो मोहसिन मदीने वारे साईं जेके भला माण्हू हूंदा आहिनि कतुर वारा हूंदा आहिनि पंहिंजे मोहसिन जी इज़त मोहब्बत दिलि में रखनि बेशक अॼु ताईं जना असां थोरा था मञूं नोट ते बि इन जो फोटो छपियो पियो आहे जना असां पाकिस्तान ठाहे ॾिनो असांजो बाबा क़ौम वरी होॾे तुर्की में वञो मुस्तफ़ा कमाल अता तुर्क चवंदा आहियूं असांजो बाबा तुर्क हेॾे हिंदुस्तान में वञो महात्मा गांधी खे पंहिंजो बापू था सॾनि परियों चीन में वञो माओ से तुंग खे पंहिंजो अॻवान उनखे इज़त था ॾियनि मोहसिन था सम्झनि अड़े हे त क़ौमुनि जा थोरो एहसान करण वारा ऐं सारी काइनात जो मोहसिन मदीने वारो सुभान अल्लाह छा उन नबी जे अचण ते ख़ुशी न करी हां हे त मौलाना रजब अली के लख शाबसू हुजन जो हेडी मेहनत करे सोनी महफिल सजाई थई पर असा हर सुन्नी जे मथा फर्ज आ पंजे नबी जे अचण जी खुशी मला सुभान अल्लाह भला बी खुशी नथा करे सगो हुजूर जे आमद जे खुशी में 100 भेरा दुरूद पढ़ो सुभान अल्लाह इहो बदानो मिलाद 100 भेरा दुरूद पढ़ो मुझे नबी जे अचण जी खुशी सुभान अल्लाह बेशक देख न वेराई भला छोलन जी मुठ त वेराई सगी दो उन भुगड़ा वेराया हाथ पे मदीने वाले साईं जी दरबार में ॾिठे त भुगड़न जी गंढ रखी सुभान अल्लाह बेशक साईं फरमान बे पुत्र अब्दुल रहीम गम न कर तुझे मिलाद वारा भुगड़ा पची विया सा कबूल कर सुभान अल्लाह खुशी मलाबी आका जे अचण जी खुशी मलाबी उन महबूब सा दिल लाबी फरमा बरदारी कपी हुक्म मञबो तरीक़ो मुस्तफा वारो अपनाइबो जेके सोने नबी जे तरीक़े ते हले हिते हिते दुन जहान में बेड़ा पार थींदा मुझे चवण तमाशा जो ॿुधण कबूल मंजूर फरमाए अञा बतांगे हिकड़ी दावत ॾियां जो सुभाणे रात वरी कोटड़ी हिदायत अल्लाह करीम जल्ल शान असां सभिनी खे अमल जी